आयो सोच टीवी ऐं बागी सागर पवार। नाज़रीन हिन वक़्तु असीं सखर बैराज जे किनारे जे कप ते मौजूदु आहियूं जिते सत सहेलियुनि जो मज़ार हिते मौजूदु आहे। इन सिलसिले में तारीख़ी क़दीमी क़बरूं हिते मौजूदु आहिनि। उन हवाले सां असीं हितां जे मक़ामी माण्हू सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजो नालो इमदाद अली। साईं इमदाद अली साहिबु, इहो तव्हां ॿुधायो असांखे त हीअ सत सहेलियुनि जी जेका हिते मज़ार आहे इहा कॾहिं खां क़ाइमु आहे ऐं उन खां पोइ हिते जेके उमेदूं रखी करे जेके आसूं रखी करे अचनि था परे परे खां माण्हू, उहो हितां छा पिराए वञनि था? साईं हिननि जो इहो आहे त माना हर कंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे, सम्झी साईं। हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो अक़ीदो आहे। अॼुकल्ह कंहिंजे इन में मज़हब में या इन में छेड़छाड़ी न कजे। असुल ॻाल्हि इहा आहे त माना उहो सतनि जो जेको आस्थानो आहे माना उन्हनि जी क़बर न आहे। सतियूं जेके आहिनि हिकु अलाह जी नेकबानियूं हुयूं। पोइ उन वक़्त में के ज़ालिम बादशाह हुयो जेको बीबियुनि जी इज़त जे मथां काह कयूं। पोइ बीबियुनि दुआ घुरी जबल ते फाट खाधो। सतई जेके सतियूं जबल में ज़िंदगी माना उहो ग़ाइबु थी वियूं। उन वक़्त में उन जा रवा जेके हुया ॿाहिरि रहिजी विया। हाणे रवा उहे ख़तमु थी विया आहिनि। अदरियूं जेके हथ हणी हणी दुआ घुरी घुरी उते हथ माना हणनि पियूं, रवा उहे ख़तमु थी विया आहिनि। उन निशान ते पिंगा पिया आहिनि ऐं क़ुर शरीफ़ पिया आहिनि। ओॾे सिर्फ़ु लेडीस वेंदी आहे, ओॾे मर्द न ईंदो आहे, सम्झी साईं। उहो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 500 साल या 600 साल ईअं पुराणो आहे वाक़ियो। बाक़ी जेको मथे जेको क़ब्रस्तान आहे उहो तारीख़ी क़ब्रस्तान आहे। उहो आहे ख़ान ज़मान मीर अबुल क़ासिम जेको अकबर बादशाह जे ज़माने में गवर्नर हुयो पंहिंजो बखर जो गवर्नर हुयो। उन गवर्नर जो पंहिंजो ख़ानदान आहे ऐं मथे जेको थलो जेको हुयो ठहियलु हुयो इहो उन्हनि जो बैठक हुई। हिते शाम जे पार में हिते पंहिंजो माना हुते वेंदा अची कचहरी कंदा। जॾहिं ड्यूटी खां फ़ारिग़ थींदा पोइ हिते माना वेही अची कचहरी कंदा ऐं गुफ़्तगू कंदा। पोइ हुन वसीयत कई त मुंहिंजी क़ौम जो जेको बि फ़ौत थींदो पोइ हुनखे हिते दफ़नायो वेंदो। पर कुदरत सां पंहिंजो पाण हो अॻ में पाण फ़ौत थी वियो अबुल क़ासिम। पोइ उन जा पुट बि हिते रखियल आहिनि ऐं उनजो वॾो पुटु जेको आहे मकली में रखियलु आहे, सम्झी साईं। ऐं ॿिया जेको बि क़ब्रस्तान आहे टोटल माना उन्हनि जो शाही ख़ानदान आहे। ऐं हेॾो बि क़ब्रस्तान आहे, मस्जिद ठहियलु आहे, उहा बि अबुल क़ासिम मिनकिन जी ठहियलु आहे मस्जिद, सम्झी साईं। तक़रीबन इहो 450 पौणा 500 साल क़ब्रस्तान पुराणो आहे। तक़रीबन अकबर बादशाह जे ज़माने में इहो क़ब्रस्तान पुराणो आहे।
अच्छा हिते जेके असां मथे जेको आहे विज़िट करे आयासीं हुते काफ़ी जेके आहिनि क़बरूं मिसमार पियूं थियनि ऐं हुते असां ॾिठोसीं कुझु मरमती कम बि रखियल आहे, सो उहो कमु थिए पियो या जेको आहे कमु थिए थो। पोइ साईं इहो जेको आहे वफ़ाक़े में जे अंडर में आहे या सूबाई जे अंडर में आहे? सूबाई जी में अंडर सूबाई जे अंडर सूबाई जी में उहो हर साल हिते कमु अॻे जेको हुयो वफ़ाक़ में हुयो, जॾहिं मैडम ससी पलीजो साहब आई पोइ सिंध गवर्नमेंट में करे वई, सम्झी साईं। हाणे जेका आहे सो सिंध गवर्नमेंट में आहे, सम्झी साईं। हाणे ॼण माना हुननि पंहिंजो कुझु ख़्यालु कयो अथऊं, माना हेॾे नज़रानो माना जेको आहे निगरानी माना कई अथऊं माना हिननि खे। सरदार शाह जेको आहे कुझु आयो आहे हिते पाण न आयो आहे, बाक़ी जेके सेक्रेटरी साहब आहे या DG साहब आहे उहे पाण आया आहिनि, उहे अचंदा विज़िट करे? हा, विज़िट करणु। हितां जेके मसइला मसाइल साईं आवाम जे लाइ जेका का अचे थी, आवाम जे लाइ जेका आहे मसइला आहे जेके थियनि था, अलाह साईं को अॼु ताईं न थियो आहे। बाक़ी जेको आहे बाक़ी हुननि इहा दिलजा ॾिनी आहे त बाबा तव्हांखे पाणी जो बि बंदोबस्तु करे ॾींदासीं ऐं मथे बि जेका आहे तव्हांखे हर शइ माना ठाराए ॾींदासीं। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं दरिया सिंध जे कप ते मौजूदु आहियूं सखर बैराज वटि, जिते अॼु असां अव्हांखे जेको आहे सोच TV जे स्क्रीन तां असां अव्हांखे जेको आहे 7 सैलियुनि जे मज़ार जे बाबति जेका हुनजी असां तव्हांखे ॼाण ॾिनीसीं। उते मौजूदु देखभाल कंदड़ उन शख़्स सां बि असां ॻाल्हि ॿोल कई वे, अव्हां ॿुधी वे। कैमरामैन इल्ताफ़ ज़ंगेजे सां गॾु बाग़ी सागर पवार, सोच TV सखर सिंध। सब्सक्राइब कयो अव्हांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.